नौशर फिरोज में अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया। कंडियारो क़ौमी शहर ते रोड हादसे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि। मोहम्मद आदिल अब्बासी असांजे रिपोर्टर जॉइन कयो आहे। आदिल, कहिड़ा अपडेट्स आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नौशहर फिरोज जे तालुके कंडियार में क़ौमी शहर ते अफ़सोसनाक ट्रैफ़िक हादसो पेश आयो आहे, जिते तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं मोटरसाइकिल जे विच में टक्कर थियो आहे। टक्कर थियण जे नतीजे में 3 ॼणा मौके ते ई फौत थी विया आहिनि। रेस्क्यू ज़रियनि मुताबिक़ हादसो इंतिहाई शदीद थियो। इतला मिलंदे ई रेस्क्यू पुलिस जूं टीमूं फौरी तौर वाक़े वारे हंधि पहुची फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे पिणु जेका सिविल अस्पताल कंडियार मुंतक़िल कयो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त हादसे सबबनि जी जांच जेका शुरू करे ॾिनी आहे, जॾहिं त ट्रालर खे पिणु तहवील में वठी छॾियो आहे। वाक़े खां पोइ कुझु वक़्त लाइ क़ौमी शहर जी जेकी ट्रैफ़िक आहे उहा ॿई तरफ़ जेका मुतासिर थी आहे। जी, हादसे बाद ट्रैफिक मुतासिर थी आहे। मोहम्मद आदिल अब्बासी इन हवाले सां तफ़सील ॾिना आहिनि। कंडियारो क़ौमी शहर ते ख़ौफ़नाक रोड हादसे में 3 ॼणा फौत थी विया।